सैयदना अबू हुरैरा साईं किताबनि जे अंदरि जेके इमामुल अंबिया खां हदीसूं बयान नकुल थियल आहिनि रिवायतूं सभिनी सहाबा खां वधीक सैयदना अबू हुरैरा साईं रिवायतूं बयान कयूं आहिनि। अबू हुरैरा साईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर महफ़िल में मौजूदु। अबू हुरैरा साईं फरमाए थो त मूंखे बुख जी परवाह न लॻंदी। ईअं कुझु जवानी हुई त बुख पे बर्दाश्त कयमि, बसि साईं जन घर ॾे वञनि त मां दरवाज़े जे ॿाहिरां वेठो आहियां त साईं जन केॾी महिल निकिरनि था, साईं जन जो ॻाल्हाइणु, साईं जन जो उथणु वेहणु सभु मां लिखंदो वेंदो, जो को इमामुल अंबिया जो किरदारु साईं। अबू हुरैरा चए थो मुंहिंजी कैफ़ियत ई चेंज थी वई, बुख जे करे बुख में हली 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 मुंहिंजी तबियत ईअं बणिजी पई त जॾहिं बुख जी शिदत पई थिए त मां बेहोश थी किरी पवंदो हुउमि। माण्हू ईअं सम्झंदा त अबू हुरैरा खे मिरंगी थी पई आहे, पर जंहिं ख़ुदा जो कसम मूंखे मिरंगी न, मां बुख जे करे ईअं। अबू हुरैरा साईं फरमाए थो त मूंखे ज़िंदगीअ में वॾा सदमा टे पहुता मुंहिंजे ज़िंदगीअ में। घणा बा इहे ॻाल्हियूं यादि करण जहिड़ियूं आहिनि ऐं मज़बूत ॻाल्हियूं आहिनि। टे साहब अर्ज़ु कयो त ॿुधायो सोना कहिड़ियूं? चए हिकिड़ो जॾहिं इमामुल अंबिया जी जुदाई थी, इहो सदमो अहिड़ो पहुतो जो अबू हुरैरा खां बर्दाश्त न पियो थिए, अबू हुरैरा बेवस बणिजी पियो। हिकु इहो। ॿियो चई जॾहिं सैयदना उस्मान साईं खे बेदर्दीअ सां शहीद कयूं, उहो वाक़ियो बि अबू हुरैरा खां बर्दाश्त न पियो थिए। टियों उहो जॾहिं अबू हुरैरे जो तोशादान जंहिंमें खारकूं रखियल हुयूं उहे गुम थी वियो। पोइ चयूंसि तोशादान छा आहे? हो त ॿई वाक़िया साहबा खे मालूम। तोशादान छा आहे? सैयदना अबू हुरैरा साईं चए थो त हिकिड़ी जंग में असां साईं जन सां गॾु हुयासीं, वापसि थियासीं, रस्ते ते लश्कर लथो, खीमा लॻी विया। इमामुल अंबिया साईं जन साहबा में खाइण पीअण जी शइ जी किल्लत ई ॾाढी। साईं जन फरमायो त कंहिं वटि कुझु खाइण जी शइ आहे त खणी अचो। सभिनी इनकार कयो, साईं खाइण जूं शयूं कोन्हनि, खुटी वियूं। अबू हुरैरा फरमाए थो त मां अर्ज़ु कयुमि त या रसूलल्लाह मुंहिंजे ॻोथरीअ में तोशादान में ॿ टे खारकूं आहिनि। साईं फरमाए थो खणी आ। उहा ॻोथरी तोशादान उहा खणी अचे साईं जन जे आॾो रखियमि। अबू हुरैरा फरमाए थो त इमामुल अंबिया उन ॻोथरीअ खे ऊंधो कयूं, खारकूं सॼो हेठि पट ते आयूं। इमामुल अंबिया पंहिंजो हथु मुबारक उन्हनि खारकुनि ते घुमायो, पोइ उहे खारकूं पंहिंजे हथनि मुबारकनि सां वरी उन तोशादान में विधऊं। पोइ पाण फरमायूं त अबू हुरैरा पियो कढी खाइजां, पर इनखे खोलजां न, इनखे ऊंधो न कजां, पियो इन मां खा। अबू हुरैरा फरमाए थो त मुस्तफ़ा जी जेसि ताईं ज़िंदगी साईं जन हुया असां में मौजूदु, मां इन मां हथु विझी करे कढंदो वेंदो हुउमि, पाण बि खाईंदो हुउमि, ॿियनि खे बि खाराईंदो हुउमि। जॾहिं साईं जन अलाह खे प्यारा थी विया, अबू बकर सिद्दीक़ जो दौरु ख़िलाफ़त आयो, मूंखे उहा ॻोथरी साण मां हथु विझी पियो खाईंदो हुउमि, जेॾी महिल बुख लॻे ईअं खाईंदो हुउमि। हज़रत अबू बकर जी ख़िलाफ़त बि वियो, साईं जन बि अलाह खे प्यारा थिया। सैयदना फारूक आज़म जो दौरु ख़िलाफ़त आयो, सैयदना फारूक आज़म जे दौरु ख़िलाफ़त में सॼे में उन मां हथु विझी करे कढंदो खाईंदो रहियुसि। उहो दौरु बि पूरो थियो। हज़रत उस्मान साईं जो दौरु ख़िलाफ़त आयो, सैयदना उस्मान साईं जे दौरु ख़िलाफ़त में मां सॼी ज़िंदगी खाईंदो रहियुसि। पोइ जॾहिं उस्मान साईं जो वाक़ियो आयो, अफ़रा तफ़री एतिरी थी, हेॾो उस्मान साईं जी शहादत थी वई, दर्दनाक वाक़ियो बणिजी वियो। होॾो मुंहिंजो तोशादान केरु चोरी कयो, उहो बि मूंखां गुम थी वियो। इहे टे सदमा मूंखे ॾाढा। पोइ अबू हुरैरा फरमाए थो तव्हांखे मां ॿुधायां त मां इन तोशादान में इन्हनि 25 सालनि में केतिरो खाधो। साहिबनि अर्ज़ु कयो त साईं ॿुधायो। चए मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ 1050 मण। घणो बा? घणो? 1050 मण तक़रीबन मां इन तोशादान मां, जंहिंखे मुस्तफ़ा मुंहिंजे लाइ खारकूं अंदरि करे रखियूं, उन मां खाधुमि, जंहिंजो ॾुख मूंखे आहे। खारकूं मदीने जूं। अलाह खां दुआ आहे त अलाह ताला सभिनी खे नसीब फरमाए। अॼुकल्ह सम्झ में नथो अचे त आलमी साज़िश शाहे हरमैन शरीफ़नि जा दरवाज़ा उम्मत मुहम्मदीअ जे लाइ बंदि आहिनि। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सभिनी मोमिननि जे लाइ इन्हनि दरवाज़नि खे खुलियो रखे। बहरहाल आहिनि त पंहिंजे अमलनि जूं शामतूं, छड़ो उन्हनि ते ॾोह न ॾिजे, पाण ॾे बि ॾिसिजे। असांजा प्रकार बि ख़राबु। मां उते हुयुसि, अलाह जे फज़ल ऐं करम सां तक़रीबन हर साल मुंहिंजो वञणु थींदो, कॾहिं साल में 2 दफ़ा बि, कई सालनि खां वठी इहो सिलसिलो हुयो। मूंखे दोस्त ॿुधाईंदा, पर मां पाण बि तवाफ़ कंदे बि बदबख़्त माण्हुनि जो खिसो कटे वेंदा। तवाफ़ कंदे हिते बि न मुड़ंदा। पर हाणे पंहिंजा प्रकार इहे थिया। पोइ मयार ॾियूं हुकुमराननि खे, कुझु पंहिंजनि प्रकारनि खे बि ॾिसिजे। सैयद रफ़ीक़ अहमद शामरोटी मुदज़िलो आली हिकिड़ो शेर चयो त ॿियनि खे त चवें सच थो, कुझु पाण बि सुधरी हल। ॿियनि खे त चवें सच थो, कुझु पाण बि सुधरी हल। असां ॿियनि ते तनक़ीदूं त कयूं था, पर पंहिंजा प्रकार बि ॾाढा ॾुखिया आहिनि। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला बसि पंहिंजे रहम वारी नज़र फरमाए, इमामुल अंबिया जे सदके असांजे हाल ते रहम फरमाए। सच पुछो, हरमैन जो दरवाज़ो बंदि थियणु मोमिननि जे लाइ ॾाढी आज़माइश आहे। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला जल्दी इन मसइले खे हल फरमाए।